भाई खैरा बाबा पंध हलण भला जरूरी है छा? बाबला बास अड़ी बासला हलणो पवंदो पंध हलणो पवंदो। भाई खैरा बासू बासे तू नोड़ियो असा हलो। खैर हो जे बाबला पुण्य मुराद पंध करणो थई अञा त अथ पंध थियो आ हाणे हलण जी करे हलो हिम्मत करे अञा अथो आओ भाइयो। जेस ताईं इन मुई खैरा जो हितां पाड़ू न पटींदासीं तेस ताईं मां सुख जो साव न खणी सघंदसि। खैरा खे हितों भॼाइण जे लाइ जन्नत खे वधीक पैसा खराइणा पवंदा। जॾहिं जन्नत सचाईअ ते चढ़ंदी त पोइ ॿई गॾिजी सूरनि सां खैरा खे मुंहुं ॾींदासीं। ऐं हाणे कुछ भी थी पए खैरा जी रातनि जी निंड फिटाणी पवंदियूं। में एतिरो दम आहे जो रुस्तम खान खे खत्म करे सघो। असां में केतिरो दम आहे उन जो नमूनो दिलावर खान ॾिसी चुको आहे। नमूनो त तोखे बि ॾेखारे सघूं था रुस्तम खान, पर तुंहिंजूं मूं मथां भलायूं आहिनि भलायूं, इन जे करे तुंहिंजे मथां असांजा हथ न वरंदा। मजो मां बि उन्हीअ करे तव्हां वटि आयो आहियां। हुकुम कर। दिलावर खान खां पासो करियो। इहो नामुमकिन आहे। जेकॾहिं दिलावर खान सां फिटायव त घणो वक़्तु ज़िंदा रही न सघंदव। छा दिलावर खान असांखे माफ़ कंदो? उहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। मजो जेकॾहिं तूं दिलावर खान सां ठाह करीं थो त भली कर, पर मां कॾहिं बि कोन कंदोमांसि ठाह। अजीब मूसा खान तोखे मुफ़्त में माराए छॾींदो ऐं तुंहिंजो दाद फरियाद न थींदो। तुंहिंजे लाइ बहितर इहो आहे त दिलावर खान सां हथ मिलाए या ही तर छॾे हिते हलियो वञ। मूंखे पंहिंजे मौत जी का परवाह न आहे। मजो तूं छा थो चईं? ठीकु आहे रुस्तम खान, कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾे, मां तोखे सोचे पोइ ॿुधाईंदुसि। ठीकु आहे त पोइ मां हींअर वञा थो। 3-4 ॾींहंनि खां पोइ वरी वापसि ईंदुसि। सोचे सम्झी चङी तरह सां मूंखे जवाबु ॾिजाए। रमू जी बाबा साईं। कुछ ॾींहं अकबर जो पीछो कंदो रह। छो बाबा साईं, का अहिड़ी ॻाल्हि आहे छा? हा रमू, मूंखे शक आहे त अकबर सां कूड़ आयो आहे। कूड़? कहिड़ो कूड़ बाबा साईं? उन ॾींहुं रुस्तम खान छा चयो त हाकिम खान वारनि इहो कमु पंहिंजे पलांद में कयो आहे। बाबा साईं मूंखे नथो लॻे त इहा छोरी अकबर वटि हूंदी। अकबर अक्सर हितां गुम रहे थो, पर तूं छा थो सम्झी रमू त हू कंहिं वटि वञी रहे थो? हाँ बाबा साईं थी सघे थो त दिलबर सां मिलण वेंदो हुजे। जेकॾहिं दिलबर वटि वञे हा न त मूंखे ज़रूर ॿुधाए, छो त जंहिं वक़्तु बि मां हुन खां पुछा कयां थो त हू नटाए वञे थो। बाबा साईं छा थो चवे? कंहिं वक़्तु ॿुधाए थो त मां शहर थो वञा ऐं कंहिं वक़्तु वरी कूड़ हणे थो त मां कंहिं ॿिए हंधि थो वञा। बाबा साईं तव्हां चओ था त मां अकबर जो पीछो कंदुसि, पर अलाए छो मूंखे नथो लॻे त को अकबर सां कूड़ हणंदो।
जेकर मां पंहिंजो शक दूर कयां थो न त पोइ हुन में इहो हरजोरी कहिड़ो आहे? हाँ बाबा साईं जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त वरी बि मां पंहिंजे मुंहुं पुछा करे ॾिसांसि। न रमू, जेकर तूं पुछा कयसि तो मथां बि शक कयसि। इन करे तूं अकबर मथां नज़र रख। जीअं हू शहर वञे थो न त पोयां काॾी काॾी रवानो थिएसि ऐं इहा जांच कर त हू किथे किथे वञे थो। ठीकु आहे बाबा साईं, अॼु खां पोइ कोशिशि कंदुसि। माई जेको कुझु तूं घुरंदी तोखे हर हाल में मिलंदो, पर हिन मुसीबत खे हिन हवेलीअ मूं तड़े कट। तोखे चयमि न त ही मुसीबत त ॾाढी ॾुखी निकरंदी जेसि ताईं हिनजी छोरी खे बदनाम करे हवेली मां न कढंदी। हिनखे बदनाम कयां त कीअं कयां? तुंहिंजो भाउ किथे आहे? उन में कहिड़ो कमु? ख़बर अथई उन्ही जे सहारे असां सोनी खे बदनाम करे सघूं था। उन्हीअ खे इस्तेमाल कयोसीं न त मुंहिंजे भाउ जे मथां नयूं मुसीबतूं ईंदियूं। हाणे हिकिड़ी मुसीबत खे हितां कढंदी त कुझु त कुर्बानी ॾियणी पवंदी न। मुंहिंजे भाउ हिकु ई सुर मूं अञा जान नाहे छॾाई, वरी तूं ॿियनि सुरनि में त न विझेसि। उनखे कुझु कोन थींदो, कुझु कोन थींदो, इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। न न, मां इहो रिस्क न खणंदसि। ॻाल्हि त ॿुध ॿुधाए। जेसर ॾे ख़ैर हुजे, मुंहिंजे लाइ खॾू खोटणु शुरू कयूं अथव छा? अहिड़ी है, असीं भले पाण में कहिड़ियूं बि सलाहूं कयूं, पर ख़ैरी तोखे सदाईं पिया पंहिंजा वहम जाॻंदा आहिनि। सुञाणा जन्नत, तोखे चङी तरह सुञाणा त तूं केतिरी मुंहिंजी ख़ैर ख़्वाह आहीं। जॾहिं तुंहिंजी ख़ैर ख़्वाह बि न आहे त पोइ तोखे कहिड़ो लाचार पियो हिन वटि अचण जो? ठहियो हाणे माई ठहियो। हा, मां सभु कुझु थी ॼाणा पई, तूं विच में न अच। मां ॼाणा त जनी ॼाणे। माई जे हिन हवेली में ट्रिको कंदी आहे नी त मां ज़रूर विच में ईंदसि। ख़ैर जे सिर ॾे ख़ैर हुजे। जे माई तूं जनी आई मुंहिंजे विच ते आई न त हीअं बुझ बुझ थी वेंदी आहे, बुझ बुझ। छा कंदी? छा कंदी मूंखे तूं? सिर खे बाहि लॻई। जनी तूं छा थी बीठी ॾिसे? तूं हिन घर जी नौकरियाणी आहे, नौकरियाणी। वञ मुंहिंजे लाइ चांहि ठाहिया। ॻाल्हि त ॿुध, ये हुक्म तूं मूं ते न हलाईंदी कर। अड़ी ख़ैर जे सिर ॾे ख़ैर हुजे। तूं कन खोले ॿुधी छॾ। जे तूं हिन जे चवण में आई न त हिते अचणु बंदि कराए छॾींदीसां, न त ॿुध ॿुध जीअं चवाई थी तीअं कर। वॾी आई आहे जी चवाई थी कर, लाचार पियो अथव। सिकंदर खान कीअं बि करे सोढे खे आज़ाद कर। मूंसां न डीएसपी साहब जो ज़ोर आहे। उनखे तूं पाण ॻोल्हे। जेकॾहिं उनखे मूं मुंहुं ॾिनो त दिलावर खान खे केरु मुंहुं ॾींदो? कुझु बि कोन थींदो सिकंदर खान, कुझु बि कोन थींदो। डिॼ न, सोढे जी ज़मानत मां ॾियां थो। जॾहिं बि सोढे जी ज़रूरत पए मां पाण ई हुनखे पेश कंदुसि। इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त सोढे में तव्हांजो कहिड़ो मुफ़ाद आहे? इन ॻाल्हि खे तव्हां छॾियो, बसि इन ॻाल्हि खे राज़ में रहण ॾियो त सोढे खे असां छॾायो आहे। छा सोढे खे ॿुधायां? सोढे खे त लाज़मन ॿुधाइणो ई पवंदो त हुन मथां इहे महिरबानियूं केरु थो करे। किथे ईअं त न आहे त सोराब खे मारण लाइ तव्हां ई सोढे खे इस्तेमाल कयो हुजे? असुल कातिल ॿाहिरि घुमंदा था वञनि। त पोइ कंहिं क़त्ल कयो आहे सोराब ऐं डॉक्टर खे? मज्जू। कंहिंजे चवण ते? असुल कातिल मज्जू आहे। उन कंहिंजे इशारे ते इहे क़त्ल कया आहिनि, उन ॻाल्हि खे तो छॾे ॾे। बसि सिर्फ़ु इहो ॿुधाए त सोढे खे छॾी थो या न। ठीकु आहे मूंसां खान, तुंहिंजे चवण ते ॾींहं ॿिनि में मां सोढे खे आज़ाद करे छॾियो। ठीकु आहे सिकंदर खान, ठीकु आहे। इहो थोरो तुंहिंजो ज़रूर लाइबो, ज़रूर लाइबो।
सुन जल्दी कर सामान ठाहे वठ हितां निकिरणो आहे पर हलंदासीं काॾे? हितां खां बि वधीक तोखे महफ़ूज़ जॻह ते छॾे अचां। छो हिते को खतरो आहे छा? हा खतरो आहे। वारस खान मारिजी चुको आहे। छा? हाणे मुंहिंजे पोयां जासूसी वधी वई आहे। इन खां पहिरियां जो तूं ऐं मां ज़ाहिर थियूं हितां निकिरी था हलूं। इहो ॿुधाए त मूंखे छॾींदे किथे? पंहिंजे चाचा वटि। छा उहो मूंखे पनाह ॾींदो? हा सोनी वो तोखे पनाह बि ॾींदो ऐं हितां खां तूं परे बि थी वेंदी। मुंहिंजे करे तूं बि मसलनि में अची वियो आहीं। मूंखे छॾ मां पंहिंजनि मसलनि सां पाण मुंहुं ॾेई वठंदुसि। बसि सिर्फ़ु मूंखे इहो ख़ौफ़ आहे त तोखे कुझु बि न थिए। जेकॾहिं तोखे कुझु बि थियो न त मां पंहिंजे वाइदे ते पूरो लही न सघंदुसि। तूं त धोखो नथो करे न। बाक़ी जेको बि थियो तोखे मयार न ॾींदासीं। हाँ हुकुम कयो हाकिम खान। सुभाणे राति ताईं हिते पहुची वञ। छो ख़ैर त आहे न हाकिम खान? हा ख़ैर आहे। दिलावर खान वारो कमु अध में रहिजी वेंदो। उन खां वधीक ॿियो कमु आहे तव्हां लाइ। हू बयानो वापसि कोन थींदी। उन खां अलावा बि ॿिया तोखे पैसा मिलंदा। ठीकु आहे हाकिम खान। मां सुबुह जो निकिरंदुसि ऐं राति तो वटि हूंदुसि। असांखे इंतज़ारु हूंदो। हाल तो इब्राहिम अञा हाल तो पुछी हालार खान सूरन में विझी छॾियो थी। सूरन में एतिरो जल्द सुस्त थी पियो आहीं? पुलिस मुंहिंजे पोयां आहे। कल्ह 3 ॾींहं खां वठी मूं आराम बि कोन कयो आहे। आराम हले जॻहियूं खोड़ इब्राहिम। ॾींहं ॿ तव्हां बि रहाए सघो था पर आख़िर पुलिस खां केतिरो लिकंदुसि? पुलिस खे मुंहुं ॾेई वठंदासीं। मां यार हथ ॾियण थो चाहियां। अजायो मारियो वेंदी। कुझु बि कयो हाकिम खान कुझु बि कयो मूं मथां महिरबानी कयो। मां रूपोशी जी ज़िंदगी अख्तियार नथो करणु चाहियां। छो इब्राहिम तो जहिड़ो पत्थर दिल बि सुस्त थी पवंदो त पोइ असां कंहिंखे चवंदासीं? हालार खान मां रूपोशी जी ज़िंदगीअ मां मस जान छॾाई। वॾे रेस जे करे वरी मां सूरन में अची वियो। सूरन में तुंहिंजा सूर जल्द ख़तम थींदा। हिक तरफ़ खां इहो खान पोयां लॻो वते थो ॿिए तरफ़ खां पुलिस। जेकॾहिं पुलिस खां बची वियुसि त खान ज़िंदा कोन छॾींदो। इन जे करे पुलिस में हथ ॾियण थो चाहियां। पुलिस मां सज़ा काटे आई त पोइ छा तोखे खान ज़िंदा छॾे ॾींदो? उन खां माफ़ी वठण लाइ मां वेंदुसि हाकिम खान वेंदुसि। माफ़ी वठण खां बहितर आहे त खान खे ई ख़तम करे छॾियूं। खान असांजे लेटाइण खां घरो आहे। जॾहिं मूसा खान हुनखे कुझु न करे सघियो त असां छा कंदासीं खान खे? हाणे सभु दुनियूं गॾिजी असां हुनजो कमु पूरो करे छॾींदासीं। मूंखे त अहिड़ो को बि सुझे कोन थो जेको खान जो कमु पूरो करे। असां वटि अहिड़ा माण्हू आहिनि जेके खान खे ख़तम करण जी सघ रखी सघनि था। इब्राहिम अॼु राति तूं असां वटि रह ऐं सुभाणे उन्हनि खे बि घुराए था वठ। जेकर तूं चईं थो उन्हनि में दम आहे त पोइ तूं बि उन्हनि जो साथ ॾिजां ऐं पोइ सभई गॾिजी खान जो कमु तमामु कंदासीं ऐं तव्हां सां गॾु सभिनीनि जे मथे जो सूर ई ख़तम थी वेंदो। पर मूंखे त खौफ़ तो रहे न। सुणी हाणे तूं सभु ख़ौफ़ पंहिंजे दिलि मां कढी छॾ। बाबला कहिड़ा जे सिर ॾेखारियो हुजे तुंहिंजे लाइ खीर खणी अचां? अम्मा इहा तकलीफ़ छो था कयो? तकलीफ़ छाजी अमड़े? मूंखे त तव्हांजी ख़िदमत कंदे सुकून थो पहुचे। फिलहाल रखी छॾ माई ख़ैरा पोइ पीअंदासीं। न बाबला न पहिरियों खीर पी वठो। जे हो मुसीबत अचे वई न त विझंदी ॿिन्ही खे पेट में सूर। छा थी चए इहो? ॾिठी बाबला मां छा चयो? हलिया सकीना वे तूं बि वे। कहिड़ा जे सिर ॾेखारियो हुजे ड्रेल ऐं मोर जे विच में इहा ॻिझ वेही छा कंदी बाबला? माई पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। हाणे तुंहिंजी ज़बान हद खां वधी वई आहे। कहिड़ा जे सिर ॾेखारियो हुजे माई मुंहिंजी ज़बान वधी कोन वई आहे
पर ख़ैर हमेशा सच ॻाल्हाईंदी आहे। हा सच ॻाल्हाईंदी आहे, पोइ कंहिंखे तेड़ा लॻे त भली लॻे। ॿुधी तो ही छा पई पके, तॾहिं बि तूं माठ में आहे। हाणे जे हीअ मुसीबत घर में रही न त मां हिन घर में न रहंदी मैं। सकीना, तोखे त ख़ैरा जे ॻाल्हियुनि जी ख़बर आहे, पोइ बि हिन जूं ॻाल्हियूं दिलि में थी करे। मां हिन जी ॻाल्हियूं बर्दाश्त न करे सघंदी मैं। हिन खे हवेली में कढे थो या मां कंहिंखे कुझु बि न चवंदुसि, कोई रहे या निकिरणु चाहे। हाणे ॿुध ई न माई, मुंहिंजो इरादो त कोन्हे को हितां निकिरण जो। बाक़ी हाणे जे तूं चवें त तुंहिंजो सामान ठाहे ॿधी रखां, सुबुह जो साझर निकिरी पओ, महलाए तो वञी अबाणनि कखनि में पहुच। न हवेली में त तोखे निकिरणो पवंदो, तोखे। अड़ी वॾेरी ॿिलीअ खे काब में छिछड़ा, पर जे न अहिड़ो वक़्तु अचे वियो त मां निकिरी वेंदसि। पर फिलहाल तूं त डर त हितां कंहिंखे को आराम त करण ॾे, कंहिंखे सुकून त करण ॾे। मिले वारा तारा अटकायूं बीठी आ वॾेरी, कुझु त ख़ुदा तरसी कर। हलो हाणे हलो हलो हलो। सर को जेको हुकुम कयो। सिकंदर खान, हितां जो माहौल तमामु ख़राब थियो आहे, तमामु ख़राब। सर जेकॾहिं असां ॿाहिरि पुलिस पोस्ट क़ाइमु कयूं था त उनजो असर थोरो ज़रूर पवंदो। सिकंदर अॼु हिन खे कुझु सिपाही ॾे, ऐं हा तव्हां बि गॾु वञोसि। सर मां हिकु नई जॻह ॾिसी आयो आहियां। फिलहाल कुझु ॾींहंनि लाइ उते पोस्ट क़ाइमु कयूं था, जेसि ताईं मथां पकी पोस्ट मंज़ूर थी अचे। ठीकु आहे सिकंदर खान, फिलहाल हिन खे कुझु जवाननि सां उते छॾे अच। सर असां लाइ छा हुकुम हूंदा? कंहिंखे बि बख़्श न कजो, ऐं जंहिं ते बि शक पए उनखे नज़र में रखिजो। ऐं हा फोन करे सिकंदर खे ज़रूरु आगाह कजो। उते हुअण सां असांखे इहो फ़ाइदो पवंदो त जेकॾहिं उते का बि वारदात थी असां उते जल्द पहुची सघंदासीं। सिकंदर खान, अमुन खे क़ाइमु रखण लाइ मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे पूरी इजाज़त आहे। सर जेकॾहिं एतिरी इजाज़त ॾियो था त मां तमामु जल्द उतां मुजरिमनि जो तव्हांखे सफ़ायो करे ॾींदुसि। बाबा साईं छा पिया सोचियो? मूं सोचां थो त अकबर हिते अचे त पोइ असां निकिरी वञूं। छा चई वियो? चई वियो त राति मां न ईंदुसि ऐं सुभाणे सुबुह जो सवेर मां पहुची वेंदुसि। बाबा साईं अधु ॾींहं त गुज़री वियो आहे, अॼु शाम थी आहे, अञा ताईं त न आयो। ख़बर ई नथी पए रमू, ख़बर ई नथी पवे त वियो काॾे निकिरी। मां त चवां थो त वरी मथो छापो हणूंसि, जेकॾहिं पाण में हूंदो न त वधीक शर्मसार थींदो। इत्फाक़न जेकॾहिं कमरो ख़ाली हुजे ऐं उते न हुजनि त पोइ कोई बि बहानो करे मोटी ईंदासीं। न रमू, अकबर खे हिते अचण ॾे। बाबा साईं पोइ फोन करे जांच करे ॾिसो, त पोइ इंतज़ार कयो त जीअं अकबर अचे। मां बि इहो थो चाहियां त अकबर पहिरियां हिते अचे, त पोइ ई असां होॾां हलूं। जेकॾहिं अकबर हिते हूंदो न त पोइ असांखे जांच करण में आसानी थींदी। त छा अकबर अॼु शाम ताईं पहुचंदो? पोइ अकबर खे असां हिते छॾे असां शहर हलंदासीं। ठीकु आहे? ठीकु बाबा साईं। इन जो मतिलब त तव्हां पुलिस पोस्ट क़ाइमु करणु चाहियो था? जी दिलावर खान। इन सां तव्हां हिते अमन क़ाइमु करण में कामयाब वेंदो। असां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कयूं था, पर पोइ बि कुझु न कुझु फ़र्क़ु ज़रूर पवंदो। ईंदड़ वेंदड़ मथां नज़र रखी सघंदासीं। को बि फ़र्क़ु न पवंदो। इन सां सिर्फ़ु एतिरो थींदो त मुजरिम पंहिंजो रस्तो मटाईंदा, इन खां वधीक को बि फ़र्क़ु न पवंदो। पोइ बि हिते हूंदा त पोइ जल्दी पहुचंदा। लॻे त कोन थो त असांजी पुलिस का वक़्त ते पहुचे। सॼो ॾोह असां मथां न ॾियो दिलावर खान। मुजरिमनि जी पुष्ट पनाही करे उन्हनि खे वधीक ताक़तवर तव्हां बणाए छॾियो आहे। मजू ऐं नजीब खे केरु पियो पनाह ॾे? तव्हां न त मूसा खान, जेकॾहिं उहो न त वारिस खान। मतिलब त को न को कंहिं न कंहिं जी पुष्ट पनाही करे पियो पंहिंजे मुफ़ादन हासिल करण लाइ। पोइ उहे मुजरिम उन्हनि जे गीची में पइजी वञनि था। उन खां पोइ कानून जो दरवाज़ो था खड़कायो त हाणे इन्हनि खे गिरफ़्तार कयो। जेकॾहिं शुरू में ई उन्हनि जी निशानदेही कई वञे त असां उन्हनि खे एतिरो अॻिते वधण ई न ॾियूं। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, ॾिसां त तव्हां उन्हनि मुजरिमनि खे कीअं था काबू में आणियो।